अॼु जेको महिमान आहे तमामु बहितरीन चार्डियस ना गेला है फन ऐं मस्ती मज़ा ये सब क्वालिटीज तव्हां में कुछ ता फनी शयूं ठाहियो कुछ न कुछ नओं क्रिएट कयो जेको ऑडियंस खे अट्रैक्ट करे त तव्हां खे ॾिसणो आहे ही नई शइ वधीक मज़ो हैदराबाद में न कराची में कराची कम जे लाइ बहितर आहे हैदराबाद रिहाइश जे लाइ वाह क्या बात है भाई त ही सियासी जवाब है न सियासी न आहे दिली जवाब आहे ज़िंदगी जी सब खां वॾी जेका अचीवमेंट आहे उहा कॾहिं मिली मुंहिंजे पेरेंट्स का जेका तरबियत आहे मुंहिंजे लाइ उहा अचीवमेंट आहे छो जो तव्हांखे पूरी ज़िंदगी कम थी अचे सब खां वॾो दुख उहो कहिड़ो आहे कोई बि मुंहिंजो फ्रेंड थी वियो मुंहिंजा फैमिली मेंबर्स थी विया त हुननि जो दुख मुंहिंजो दुख हूंदो आहे बाक़ी मूंखे पर्सनली जेको पंहिंजो दुख हूंदो आहे उहो फील न थींदो आहे ज़िंदगी में सब खां अहम उहा शइ कहिड़ी आहे जेका तव्हांजे लाइ घणी प्रायोरिटी रखे थी उन में फैमिली आहे कैरियर आहे या सिर्फ़ परस्तार आहे मुंहिंजी अच्छा परस्तार जो ऑप्शन अची वियो जेके मुंहिंजा परस्तार आहिनि उहे बि मुंहिंजी फैमिली आहे रोन मिठड़ी मूमल मुंहिंजी माउ भला छा ॼाणे खूब चटपटियूं चीज़ूं तोखे अॼु ई ॾींदुसि आणे पल्लो आणिया उन खपे तो मक्खण खबला उन खपन थियूं गंगड़ गांगट हा कदिस मां ताज़ो खटो वाह वाह मूंखे कटोड़ी तूं आणे सस त मुंहिंजी हा 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 सस त मुंहिंजी ओ हो सस त मुंहिंजी Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehlagul Official.